अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, ईद उल अज़हा में बाक़ी हिकु हफ़्ते खां बि घटि ॾींहं वञी बचा आहिनि। कराची में लॻंदड़ जेका एशिया जी वॾे में वॾी जेका मालपीड़ी आहे उहा जेका एशिया में मशहूरु हूंदी आहे, पर हिन वक़्तु थियो छा आहे जो कराची में ॿ मंडियूं जेके आहिनि उहे हिन दफ़े लॻाई वियूं आहिनि। असां हिन वक़्तु सुपर हाईवे ते लॻंदड़ नई मंडी जेका 100 एकड़नि ते ॿधल आहे उते मौजूदु आहियूं। हिन मालपीड़ी में जिते ढोर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके भलोड़ ॾांद गऊं ऐं ॿियूं जेके वहड़ियूं ऐं वहड़ा मौजूदु आहिनि, उते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके छेला रिढूं ऐं ॿिया जेके जानवर आहिनि उहे मौजूदु आहिनि। हिन वक़्तु जेतोणीकि हफ़्ते खां बि घटि वक़्तु वञी बचियो आहे ईद उल अज़हा में, पर उनजे बावजूदि असां जेको ॾिठो आहे त ख़रीदारनि जी एतिरी रश न आहे, जंहिंजे करे केतिरा ई मालिक जेके आहिनि उहे बि परेशान नज़र अचनि था। असां कोशिशि कंदासीं कराची जी जेका एशिया जी वॾे में जेका वॾी मालपीड़ी आहे उते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ हंधनि तां ईंदड़ भाॻिया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते न रुॻो सिंध पर बलोचिस्तान सां या पंजाब सां तालुक़ु रखंदड़ जेके भाॻिया आहिनि, जेके कैटल फार्म जा जेके मालिक आहिनि उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि उहे हिते ढोर ऐं ॿिए नसुल जा जानवर जेके आहिनि उहे हिते विकिरे लाइ आणनि था। असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। तव्हां ॾिसी सघो था त हीअ नौशहर फ़िरोज़ मां आंदल भलोड़ नसुल जा जेके ढगा आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हिननि जे हवाले सां ॿुधाए पियो वञे त हीअ नौशहर फ़िरोज़ सां तालुक़ु रखंदड़ ही भलोड़ नसुल जा जेके ढगा ऐं वहड़ियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप आहे ऐं ख़ासि तौर ते हितां जा माण्हू जेके आहिनि कराची जा उहे हिन नसुल खे बि पसंदि कनि था। जहिड़ी रीति पंजाब साहिवाल ऐं मुल्तान वारनि इलाइक़नि जे नसुलनि जा जेके ढोर आहिनि उन्हनि खे पसंदि कयो वञे थो, तहिड़ी रीति ही नौशहर फ़िरोज़ सां तालुक़ु रखंदड़ जेके चौपायो माल हूंदो आहे या जेके ढोर आहिनि उन्हनि खे बि पसंदि कयो वञे थो। असां कोशिशि कंदासीं त नौशहर फ़िरोज़ मां जेको भाॻियो हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर खणी पहुतो आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। चाचा इहो ॿुधाइजो त नौशहर जे कहिड़े इलाइक़े मां आया आहियो? ज़िले नौशहर फ़िरोज़ जे शहर में जाई बसि। हाँ, बैरिया कॉलेज जे भरिसां। हर साल ईंदा आहियो हिते? साल ईंदा आहियूं। अच्छा, हिन भेरे इहो ॿुधाइजो त घणा दाणा खणी आया आहियो? दाणा साईं 51। छा पिया ॾिसो भला हिन भेरे को मंडी खे का मोड़ी आहे या चानस? चानस कोन्हे को, हिन चकर ग्राहक घटि आहे हिन मंडीअ में। हुन मंडी में ग्राहक जाम हूंदो, वॾी मंडी आलमी मंडी, हीअ मंडी हल्की आहे, नई मंडी आहे, ग्राहकी जी कुझु कमी आहे हिन में। 51 जेके तव्हां दाणा आंदा उन्हनि मां बाक़ी केतिरा बचाया आहिनि? 7 दाणा खपाया आहिनि, बाक़ी माल बीठो आहे। अच्छा, ताज़ो जेके बरसातूं पियूं आहिनि भला उन्हनि बि जेको आहे को असरु विधो आहे? न, हिते असां सां तावन हिन पीढ़ी वारनि भलो कयो आहे, ठीकु ठाक तावन कयो आहे। हाँ हाँ, असांखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न ॾियणी अथनि। घड़ीअ स्प्रे करणु थियो, पाणी जी वग़ैरह हे हो, असां सां ठीकु ठाक तावन कयो आहे पीढ़ी वारनि। छा था सम्झो त हीअ जेके क़ुर्बानी लाइ ख़ासि जानवर पालिया वेंदा आहिनि, तव्हां ख़ासि पालींदा आहियो या पंहिंजो जेके नंढियूं पीढ़ियूं आहिनि उतां वठी ईंदा आहियो? कुझु वठंदा बि आहियूं, पालींदा बि आहियूं, तक़रीबन पालींदा आहियूं। तव्हां कहिड़े नसुल जा जेके आहिनि उहे हींअर असां साहिवाल नसुल जा, पंजाब जा जानवर तक़रीबन। हा हाँ, सिंध जा ईअं थोरा बाक़ी साहिवाल पंजाब नसुल जा जानवर त पेड़नि मां वठी ईंदा आहियूं, छोटा करे 12 महीना पालींदा आहियूं उन्हनि खे, इन हिसाब सां खणी ईंदा आहियूं। अच्छा, सिंध में जहिड़ी रीति थर वारे पासे मीरपुर ख़ासि वारे पासे मलीरे क़िस्म जूं जेके ढगियूं हूंदियूं या इहो नसुल मशहूरु हूंदो, उहो हाणे अचे थो? न, हाणे घटि थो अचे उहो। हाणे मलीरो घटि, हाणे पंजाब जो साहिवाल जो नसुल हिते कराची वारा पसंदि तक़रीबन उनखे था कनि पिया। छा सबबु आहे? सबबु हुन में हुस्न घणो आहे, हुन में खल वॾी आहे, हुनजी वाध घणी आहे, तक़रीबन हुनजी वाध हुनखां मलीर खां या सिंधीअ वारे ढोर खां हुनजी वाध घणी आहे। वाध घणी आहे, वज़न करे थो त वज़न वारो ढोर तक़रीबन वणे थो हर कंहिंखे, इन हिसाब किताब सां। अच्छा, जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां 51 दाणा आंदा आहिनि, त एंट्री फीस उन्हनि जी घणी हुई? इन्हनि खे वरी हिते सार संभाल रहण लाइ तव्हां मज़दूर केतिरा रखिया आहिनि? ख़र्चो केतिरो थो अचे? ख़र्चो साईं घणो थी थो वञे। हुननि 1000 रुपया पीढ़ीअ वारनि वरितो, उन खां फी ढोर जो, बाक़ी उन खां पोइ हिते ख़र्चो आहे। ख़र्चो त हाणे तक़रीबन आहे हर जॻह ते। अच्छा, मज़दूर घणा आंदा? मज़दूर 7 आहिनि। हाँ, खाधे पीते लाइ हिते छा मिलंदो आहे? असां पंहिंजो प्रोग्राम कयो आहे। हाँ, हुतां खाइण पीअण जो सभु सामान असांखे पाण सां आहे। अटो चांवर, ढोर लाइ भूसो ऐं खड़को चोकर करे उतां आंदो हर शइ। हा हाँ, हर शइ पंहिंजे हंधि आहे। हितां कुतर हितां वठंदा आहियूं, 400 रुपया मण, 450 रुपया मिले थी पई, हितां था वठूं, माल खे चारियूं था पिया। बाक़ी इहो आहे त हिननि पीढ़ी वारनि तावन कयो आहे। ग्राहक हिन चकर में घटि, अलाए छो कहिड़े हिसाब किताब जे करे, पोइ न अचनि था पर घटि। हा हाँ, हूअं जीअं त माल आयल आहे त हेड़ो हेड़ो पहिरीं प्यारो माल लॻो पियो आहे, त ग्राहकी जाम हुजे त मेलो लॻो पियो हुजे। उहो आलमी मंडी आहे, वॾी मंडी आहे, उते ग्राहक जाम आहे, हिते ग्राहक वरी किचड़ थी वई आहे, सफ़ा उते रहण जी जॻह ई न हुई, इन जे करे असां उतां आयल माल हेॾे वापसि कयो आहे। हा, हुनजी किचड़ जे करे। हा, हिते बहितरी आहे, वॾी साफ़ सुथराई आहे हिते। असां साईं ज़िला रहीमियार खां आया आहियूं, 30 जानवर आंदा। हा, हिन टाइम शुक्र अलाह जो तव्हां
13 दाणा बचा आहिनि बाक़ी। हा छा था सम्झो त क़ुर्बानी वारो जेको जानवर आहे उनखे पालण में केतिरो ख़र्चो अची वञे थो हिकिड़े माण्हू जो, ऐं अहिड़े क़िस्म जा जेके जानवर आहिनि उहे ख़ासि पालिया वेंदा आहिनि या मुख़्तलिफ़ पीढ़ियुनि तां उतां ख़रीद करे तव्हां वठी ईंदा आहियो? साईं इन जो मुख़्तलिफ़ पीढ़ियुनि तो न वठंदा असां इन्हनि खे नंढा वठी ईंदा आहियूं, पोइ उन्हनि जी महिनत कंदा आहियूं, पालींदा आहियूं, उन्हनि खे पाले पोइ तयारु करे पोइ असां हिते खणी ईंदा आहियूं। हा हिन में नस्लूं हूंदियूं आहिनि। असांजे ज़िले में पहिरीं नस्ल जहिड़ी आहे त नुकरे क़िस्म जी आहे, हो जहिड़ी आहे हिन टाइम 18 खां 20 25 30 लाख तक आहे नुकरो पहिरें नंबर ते उहा। हुन खां बाद जेको आहे असांजो भावलपुरी, पोइ साहीवाल, पोइ हुन खां बाद देसी। पोइ देसी जानवर जेको आहे हुनजो ख़र्चु कुझु घटि हूंदो आहे, तो पोइ उहो जेको आहे पालण में सहूलियत हूंदो आहे। छा था सम्झो कराची जा माण्हू जेके आहिनि उहे कहिड़े क़िस्म जे जानवर खे वधीक लाइक कनि था, वधीक पसंदि कनि था? उहे कंदा आहिनि साईं भावलपुरी खे और गोल जानवर खे कंदा आहिनि देसी खे। लेकिन उन्हनि खे इहो पछाणना आहे हे ढोर कंहिंजो आहे, हे ढोर कंहिंजो आहे। अगरि ढोर लख जो आहे त उहे ॿुधाईंदा आहिनि जो हे 50,000 जो। अगरि 50,000 जो असां उन्हनि खे चऊं त वरी उहे चवंदा आहिनि हे 25,000 जो। उन्हनि खे इहा पछाणना आहे जो भई हे ढोर सही आहे या ग़लति आहे। उहे इहा ई चवनि। छा गोश्त खे ॾिसनि था त ॻरो केतिरो आहे या उन खे ख़ूबसूरती खे ॾिसनि? उहे ख़ूबसूरती खे ॾिसंदा आहिनि घटि, पर गोश्त खे ॾिसंदा आहिनि। हा जो भई हिन में गोश्त केतिरो आहे, हिन में केतिरो आहे, उहो गोश्त खे ॾिसी उहे पैसा लॻाईंदा आहिनि। छा था सम्झो त उज़ही वारो जेको जानवर आहे क़ुर्बानी वारो, उनजो उनखे वधीक सुहिणो बणाइण लाइ, उन जेको ॻरो करण लाइ गोश्त जेको आहे उनखे कहिड़ा खाधा खाराइजनि था? छा मखण मुर्गी खाराइजनि? न साईं मखण असां हुनखे कोन ॾींदा आहियूं। असां हुनखे ॾींदा आहियूं करो अटो, हा साईं खे चवां, बाक़ी सावो गाहु ॾींदा आहियूं, बिन वंडो ॾींदा आहियूं, भई खड़ ॾींदा आहियूं। भई जानवर जेको आहे इहो जेतिरो खाईंदो ओतिरे असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे। अगरि हे क़ुर्बानी वारो जानवर हिकु ॾींहुं गाहु न खाए न त चरो न करे असां पाण खे ईअं थी वेंदो बाबा असांखे बिल्कुलु असां पाण चाक न आहियूं। असां हुनखे जेतिरी चाहींदा आहियूं जो भई इहो वधे। अच्छा 12 महीना तव्हां इंतज़ारु कंदा आहियो, तव्हांजे गुज़र बसर जो वसीलो इहो आहे? इहो ई आहे असांजो वसीलो, इहो आहे गुज़र, इहो आहे सभु कुझु। असां इन ई ते हिसाबु किताबु असांजो इहो ई आहे। हा असां हिन ते जेतिरो ज़ोर लॻाए सघंदा आहियूं माना इन्हनि ते इहो कार हूंदी आहे। हा अच्छा तव्हां जीअं ॿुधायो पिया त 50 खां वधीक दाणा तव्हां हिते आंदा, 3 खां वधीक, त छा था सम्झो हिकिड़े दाणे ते तव्हांजो केतिरो ख़र्चु थियो आहे? हींअर बि तव्हां केतिरा मुड़ुस पाण में गॾिजी आया हो? घणा ॾींहं थियनि था? हिन हिते असांखे थी विया आहिनि साईं 19-20 ॼणा थी विया आहिनि। 20 ॼणा थी विया आहिनि। असां हिन टाइम हिते आया आहियूं 7 माण्हू। 7 माण्हू आया आहियूं। असांजो हिकु ढोर जो जेको आहे ख़र्चो 12,000 रुपयो आहे हिकिड़े जो। किराए खां लॻी हिते तक 1,000 रुपयो एंट्री जो वठंदो, मानी टुकुर जो ख़र्चु, बाक़ी किरायो भाड़ो चुंगियूं मसूलियूं जेको 12,000-11,000 असांजो ख़र्चु हिकिड़े ढोर ते ख़र्चु अचे थो। ते उनखां बाद जेको आहे वरी हिते इहो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो भई हिन पीढ़ी में इहो अॼु पाणी चलो सहूलियत में आहे। हा पाणी मुफ़्त में मिले थो। जो अगरि होॾे वञूं त मज़ीद ॿियो ख़र्चो वधी वञूं। हा इहा शुक्र आहे। नाज़रीन ही तव्हां ॾिसी सघो था साम्हूं ट्रक अचे पई। हेॾा मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त ही जेको आहे जुअर सां भरियल, काननि सां भरियल ही ट्रक आहे, हिते मंडी में जेका आहे आंदी वई आहे। ऐं ही ट्रक जेका आहे भरियल गाह वारी साए गाह जी, पोइ हिनजी कुतर बि थिए थी, पोइ भाॻिया जेके आहिनि कुतर जेका आहे उहा मणनि जे हिसाब सां वठी पंहिंजनि ढोरनि खे खाराईंदा आहिनि। ख़ासि तौर ते छाकाणि त जिते ढोरनि खे बुह ॾिनी वञे थी उते ढोरनि खे साए गाह जी बि जेका आहे उहा इंतिहाई शदीद ज़रूरत पवे थी। साओ गाह बि ढोरनि लाइ ज़रूरी हूंदो आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि उहे जानवर हिते रोड जे ॿिन्ही पासनि खां ॿधल तव्हांखे नज़र अचनि पिया। इन्हनि जानवरनि जी जेका देखभाल आहे, सार संभाल आहे, उन्हनि ते बि इलाही सारो ख़र्चु अची वञे थो। जीअं तव्हां भाॻियुनि मुख़्तलिफ़ भाॻियुनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिकिड़े जानवर खे पालण ते 10 खां 12,000 रुपया उन्हनि जो ख़र्चु अचे थो। छाकाणि त उन्हनि जे पाणी खां वेंदे, बुह खां वेंदे, कुतर खां वेंदे, ॿियो जेको उन्हनि जो खाधो हूंदो आहे उन खाधे ते इलाही सारो ख़र्चु अचे थो। उनखां अलावा उन्हनि जी सार संभाल, लहण वारा जेके मज़दूर आहिनि उन्हनि जी रहाइश, मानी ऐं ॿियो जेको चांहि पाणी जो ख़र्चु आहे उहो अञा अलॻि थिए थो। ऐं उनखां अलावा ही जेके प्लाट आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते इन्हनि ढोरनि खे ॿधण जी जेका जॻह जंहिंखे प्लाट करे कोठियो वेंदो आहे, उन्हनि प्लाटनि जी मसवाड़ जेका आहे उहा अलॻि आहे। ऐं फ़ी जानवर ते उहा जेका एंट्री हूंदी आहे पिड़ी जी, उहा ॿुधाए पियो वञे त उठ खां फ़ी उठ ते 1,000 रुपया, ऐं उनखां अलावा फ़ी जेको ढोर आहे उन ते 1,000 रुपया, ऐं ॿकरो हुजे या दुंबो हुजे, रिढ हुजे, उन जी जेका एंट्री फ़ी आहे उहा 1,000 रुपया वरिती वञे थी। लाइटिंग जेको आहे उहा अलॻि आहे। प्लाटिंग जी जेका मसवाड़ आहे उहा अलॻि आहे। ही वॾो हिकिड़ो जहान आहे गादीअर शहर कराची में। ही पहिरियों साल आहे त 2 पीढ़ियूं जेके आहिनि उहे हयूं आहिनि, न त ही हिकिड़ी पीढ़ी हूंदी। हिन दफ़े 2 पीढ़ियूं कयूं आहिनि। ही
पीढ़ी जेका आहे उहा पहिरियों भेरो लॻी आहे, सुपर हाईवे ते आहे। पाण कोशिशि कंदासीं त जेका असुल वॾी पीढ़ी आहे एशिया जी वॾे में वॾी उते बि हलंदासीं, उतां जी जेका सूरत हाल आहे उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। असां हिन वक़्तु सुपर हाईवे ते लॻंदड़ नई जेका मंडी आहे जेका ॿुधाए वञे त 100 एकड़नि ते ॿधल आहे उते मौजूदु आहियूं। असां कोशिशि कंदासीं त हिते कुझु ख़रीदारनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। उनखां अलावा मंडी जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि हिन पीढ़ी जा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन हवाले सां छा था चवनि। ऐं उनखां अलावा हिते जेके ईंदड़ ख़रीदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो चवणु छा आहे त हिते आयल जेके ढोर ऐं ॿिया जेके माल आहिनि या जेको चौपायो माल आहे उन्हनि जी जेका हिन भेरे उन्हनि जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे छा आसमान सां ॻाल्हियूं पियूं कनि या उन्हनि जी पहुच हेठां आहिनि। ऐं ख़रीदारी जे हवाले सां कोशिशि कंदासीं त ख़रीदारी अञा छो जेका आहे तेज़ न थी सघी आहे। बाक़ी वञी 5 ॾींहं बचा आहिनि ईद उल अज़हा में, तंहिंजे करे इहा बि हिकिड़ी ॻणती जोगी ॻाल्हि आहे। हिते जेके न रुॻो सिंध पर पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल जेके भाॻिया ऐं वापारी आहिनि जन इहो माल आंदो आहे त उन्हनि खे इहा बि ॻणती आहे त अञा ताईं विकिरे में तेज़ी छो न अची सघी आहे। कहाँ से लाए हैं आप लोग ये और कितने दाने लाए थे? ये हम तो बहुत 50 दाने लाए थे पर कम बचे हैं। कितने बचे हैं अभी? 11 बचे हैं। अच्छा। और 4 अलग से खड़े हैं। 10 दिन हो गए हैं आए हैं, बिक नहीं रहा है। अच्छा। कोई 50 बोलता है, कोई 60 बोलता है, चला जाता है। 80-80 की तो खरीद है हमारी। अच्छा हित सिंधी नस्ल में केड़ा केड़ा अची था जन आगे में बुधा भाई मलीरी ढगी या फलानी ढगी है केड़ा नस्ल में? ये बाबा सिंधी न जो होता दादू जा न वो सिंधी हन। अच्छा। हाँ उन्हनि खे बि पसंद कनि था? हाँ इते कन था पर असांजा माना ये 10-12 नी थी न असांजो हिकिड़ो बि न खतो आहे। छो 10-12 नी थियन ता? 4 सां कठी आयासीं, 4 ही बीठा आहिनि ॾिस। अच्छा न खती न खपे। छा सबब आहे? 50 था चवनि, को कुछ 50 था चवनि, को 60 था चवनि, असांजो 80-80 90-90 जी ख़रीद आहे। अच्छा। हाँ छा था समझो का तेजी ईंदी या न ईंदी? का खबर कोन्हे, असां त ईअं बीठा हूं बस अल्लाह जा आसरे ते। आप बताएं कहाँ से आए हैं? जिले मुजफ्फरगढ़ चुम। अच्छा कितने लाए हैं? 42। 42। हाँ जी। अभी तक कितने बिक गए हैं? अभी तक तकरीबन 20 बिक चुका है। अच्छा ज़्यादा से ज़्यादा क्या दाम लगाया था, क्या रेट लगाया था, कितने में गया? ये तुम्हारे जे लोग जे लाख यो आदन 50 है जो 40 तो सा क्या आदे में? असा सही रेट मंग दूं लाख दा 1 लाख दा। अच्छा कराची के लोग कौन से उसको नस्ल को पसंद? सहीवाल की चोलचिस्तान दी की। अच्छा उसको पसंद क्यों कर। पसंद करते हैं? उसमें गोश्त ज़्यादा है? वो पता नहीं गोश्त ज्यादा जाइए है, खूबसूरत अच्छे वाले। अच्छा एक जानवर को पालने में क्या क्या आप लोग उसको देते हैं खाने में ये चीज़? एक गंदम, खासा, खल, चूरा। अच्छा ये चीज इसकी वो पालना करते हैं? बिल्कुल। अच्छा मक्खन वक्खन नहीं खिलाते हैं? नहीं मक्खन सखन नहीं खिलाते, झूठ न मरवा। नाज़रीन मुझे पोयां जेके तव्हांखे ढोर नज़र अचनि पिया ही ख़ासि सिबी मां जेको आहे ख़ासि नस्ल आहे हिकिड़ो उतां ख़रीद करे आंदा विया आहिनि। उतां जेको पहुतल वापारी आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। चाचा ही घणा दाणा तव्हां उतां खां आंदा किथां जा आहियो तव्हां पाण? असां पाण घोटकी ज़िले जा आहियूं। ये माल ख़रीद करे आया जेकमबाद को सीबी जो माल आहे, पेंट्री माल हुयो जंहिंमें बचा आहिनि असां वटि हाणे कुल 13 दाणा। ॿिया सभु खपी विया आहिनि, 6 ॿिया बि खपायासीं। अच्छा फी ढोर घणे में? ढोर 4 लाख 3.5 लाख जो असां खपायो आहे हिते। अच्छा हा 5 लाख जो भी खपायो आहे। अच्छा 5 लाख वारो घणा मण लथो हूंदो या वो 12 मण हूंदो, 12 मण पूरो। 12 मण? हाँ 12 मण वजन हूंदो। इस मंडी ये मंडी साफ़ सुथरी मंडी है। सिंधी तो ॻाल्हायां ॿियो तो ॿियो छा ॻाल्हायां। साफ़ सुथरी मंडी आहे, हिन में सभु चीज़ पाणी मिले थो, हर शइ जी सेफ्टी आहे, घाट हर शइ आहे, बिजली लाइट। हर साल तव्हां कराची माल वठी आणींदा आहियो? हर साल अचूं था, हर साल माल आणूं था। हुन मंडी में लहूं था, हिन मंडी में हाणे आया आहियूं। नई मंडी आहे, हिन में सेफ्टी वॾी आहे, घाट आहे, पुलिस आहे, सभु कुझु आहे। हिन में कोई ख़तरो न आहे। समझो खरीदारी आहे माण्हुनि वॾी ख़रीदारी, सुठी तरह ख़रीदारी आहे। त हुनको घणा दाणा खपाया न? असां वटि 35 दाणा हुया जंहिंमें बचा आहिनि असां वटि कुल 13 दाणा। 13 में 6 ॿिया खपाया, बाक़ी बचा आहिनि 7 दाणा। सर आप क्या कहेंगे, कैसे देख रहे हैं इस मंडी में? क्या कोई अच्छे आए हुए हैं जानवर? हाँ जानवर इस मंडी में बहुत अच्छे हैं। हमने ये अभी 6 दाने खरीदे। आप लोगों ने खरीदे? जी। कितने में खरीदे हैं ये? बस खरीद लिए तो कुर्बानी है। अच्छा और जो है अल्लाह आपका भला करे। ये इधर रेट बहुत अच्छे हैं, सफाई सुथराई है, पानी का इंतज़ाम, सब इनको बहुत व्यापारियों को बहुत सहूलियात दी जा रही हैं इस मंडी में। इसलिए ज़्यादातर लोगों को चाहिए यहाँ आएँ, उस मंडी से बचें परेशानियों से, ताकि इधर ये बताएं कब से आप यहाँ पर आए हैं और कितने दाने बिके हैं अभी तक? अभी हमारे को इधर 15 दिन हुए हैं आए हुए, और इधर व्यापारी हजरात भी आ रहे हैं। सिक्योरिटी का इंतज़ाम भी अच्छा है,
हमारे को कोई इधर तकलीफ नहीं वगैरह। कितने दाने बिके हैं? हमारे 6 दाने बिके हैं अभी। अच्छा, कितने में जो है वो बिके हैं? क्या क्या अच्छी कीमत में बिके हैं। क्या रेट लगाए हैं अभी आप लोगों ने? अभी 1.5 लाख का, 1.25 लाख का बिका है जानवर हमारा। अच्छा जी। 1.5 लाख वाले का वजन क्या था? तकरीबन 7 मन था। 7 मन। जी। अच्छा, क्या समझते हैं, खरीदार आ रहे हैं, दिलचस्पी ले रहे हैं? बहुत दिलचस्पी ले रहे हैं, इधर बहुत इंजॉय कर रहे हैं। खरीदार आते हैं, माल लेके जाते हैं। अच्छा, एंजॉय करने आते हैं या खरीदने भी आते हैं? खरीदने भी आते हैं, इंजॉय भी कर रहे हैं, खरीदने भी आ रहे हैं। बच्चे आते हैं, सेल्फी वेल्फी निकालते हैं यहाँ? जी बिल्कुल बिल्कुल। क्या समझते, आप लोग हर साल यहाँ पर आते हैं? नहीं, इधर तो पहली दफ़ा आया हूँ इस मंडी में। सोराब गोट वाली मंडी में मैं अभी पहले आता रहा हूँ। अच्छा, बूरे वाले से, पंजाब बूरे वाले से। कितने दाने लाए थे? 34। अच्छा, अभी तक कितने बिके? 11। कितने में एक एक बिका है? क्या क्या रेट लगाए हैं? अच्छे दामों में बिका है। बड़े जानवर ही थे, छोटे भी थे। बड़ा कितने में, छोटा कितने में? बड़ा जेड़ा जानवर था 1,75,000 का, और छोटा जानवर जा वो 65, 55, 65 में बिका। अच्छा, हाँ, 1,75,000 वाला कितने मन था? वो तकरीबन 6 मन का था। 6 मन का था। हाँ जी। अच्छा, तो क्या समझते हैं, खरीदार आ रहे हैं, लोगों में दिलचस्पी है या दाम अच्छे नहीं मिल रहे? नहीं जी, दाम ही अच्छे मिल रहे हैं, सिक्योरिटी अच्छी है। जो आते हैं अपने इस मंडी में साफ सुथरा माहौल देखकर, कोई वैसे घूमने ही आते हैं और ख़रीदार ही आते हैं। अच्छा, हाँ जी, तो अच्छा माहौल है ना? अच्छा माहौल है, बहुत खुश है। नाज़रीन, असां सां गॾु हिन वक़्तु ख़रीदार मौजूदु आहिनि जेके ही साहीवाल जे नस्ल सां ताल्लुक़ रखंदड़ जेके ढोर आहिनि उन्हनि वटि मौजूदु आहिनि, उहे ख़रीद करण आया आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। क्या कहेंगे, यहाँ पर कौन से जानवर आप लोगों ने देखा है, खरीदे हैं, नहीं खरीदे हैं, क्या कहेंगे? हम कल एक ख़रीद के लेकर गए हैं। आज अल्हम्दुलिल्लाह एक जानवर की बात हो रही है उनसे, अल्लाह ने चाहा तो वो भी सौदा हो जाएगा। कल कितने में खरीदा? क्या दाम कोई अच्छे हैं या महंगे हैं? क्या नहीं, यहाँ मार्केट सही है, मुनासिब है। कितने में खरीदा? और हमने कल 1,45 का लिया था। अच्छा, और आज जो बात हो रही है वो जानवर वो है आगे, उसकी बात चल रही है, 1,50 में बात हो रही है। तो आप कहेंगे, क्या कहेंगे, कैसे लग रहे हैं जानवर? अच्छे लग रहे हैं? जानवर अच्छे हैं, यहाँ काफ़ी अच्छे हैं, और इतनी क्वांटिटी यहाँ पे नहीं है, कम है लेकिन अच्छी है। स्पेस भी काफ़ी अच्छा है, और दूसरी मंडी से यहाँ के रेट बहुत अच्छे हैं। अच्छा, कम से कम बात तो हो रही है, दूसरी जगह पे तो बात भी नहीं हो रही। माहौल अच्छा है यहाँ का। यहाँ जो गड़बड़ आदमी है वो हमारे ये गड़बड़ थोड़ा सा ये तंग करते हैं हम लोग को, और यहाँ बाकी सब अच्छे लोग हैं, सारे अच्छे लोग। आप क्या कहेंगे, आप ने अभी तक क्या खरीदने के लिए, कौन सा जानवर देखा है, क्या खरीद रहे हैं? क्या जो चाचू ने रेट लगाए वही देख रहे हैं, वही पसंद आया है। नाज़रीन, सुपर हाईवे ते लॻंदड़ जेका नई मंडी आहे, मालपीड़ी आहे, उते जा इंतज़ाम कीअं आहिनि, इन हवाले सां कोशिशि कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे इंतज़ामिया सां ताल्लुक़ रखंदड़ दोस्त, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ये बताएं, कितने एकड़ पर जो है ये मंडी यहाँ पर आप लोगों ने लगाई है, और यहाँ पर कौन कौन सी सहूलियात लोगों को आप दे रहे हैं? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये 950 एकड़ पर मंडी लगाई गई है, और इस मंडी की ख़ुसूसियत ये है कि ये बाउंड्री वॉल है, कवर्ड एरिया है। यहाँ पर हमने लोगों के लिए फ़ैसिलिटीज़ बहुत ज़्यादा रखी हैं, लाइटिंग का इंतज़ाम बहुत प्रॉपर है, पानी हम 20 लीटर पर कैटल यहाँ पर फ्री प्रोवाइड कर रहे हैं। यहाँ का एनवायरनमेंट इस तरह का मंडी का फ़र्स्ट टाइम क्रिएट किया गया पूरे एशिया में। शायद इस तरह की कोई ऐसी मंडी नहीं होगी जिसमें फैमिलीज़ भी आकर इंटरटेनमेंट कर रही हैं। यहाँ हमने बहुत फ्रेंडली माहौल रखा है, और दूसरा ये कि सिक्योरिटी के हवाले से बहुत अच्छे इंतजाम किए गए हैं। अभी गुज़िश्ता दिनों में जो बारिश हुई थी, उन बारिश के बाद भी हमारे यहाँ पर ऑलरेडी ड्रेनेज का बहुत अच्छा सिस्टम था। जितना भी पानी आया बरसात के बाद, वो सारा जो है आधे घंटे के अंदर हमारा सारा निज़ाम बरसाती नाले के थ्रू पानी जो है बाहर निकल गया। यहाँ हमने हमारा एक प्राइस कंट्रोल डिपार्टमेंट भी है, जो खुसूसी इस बात पर जो है तवज्जो देता है कि ख़रीदार पर किसी भी तरह से जो है जानवर की ख़रीदारी के लिए कोई मुश्किलात का उसको सामना ना करना पड़े। व्यापारियों को हमने हर तरह की फ़ैसिलिटीज़ इसीलिए प्रोवाइड की हैं कि उसका जानवरों की कीमत पर कोई असर। यहाँ पर जो है आपकी बात में काट रहा हूँ कि माजी में यहाँ पर फ्रॉड भी होते रहे हैं, फ्रॉड होते हैं, लोग आते हैं ख़रीदने, जाली नोट दे जाते हैं, और ऐसे इस किस्म के फ्रॉड होते रहे हैं माजी में। उनको रोकने के लिए आप लोगों ने क्या यहाँ पर सिस्टम बनाया? हमारे पास यहाँ पर पूरा बैंकिंग का सिस्टम मौजूद है, और अगर हमने बैंक का पूरा इंतज़ाम किया हुआ है
और हर चीज़ को कंट्रोल किया जा रहा है। यहाँ पर सिक्योरिटी के इंतजाम बहुत अच्छे हैं और चेक पोस्ट हमारे पास मौजूद हैं और एंट्रेंस हमने एक ही रखी है, एंट्रेंस और एग्ज़िट। और हमारे यहाँ पर पेट्रोलिंग होती रहती है, तकरीबन हर 1 घंटे बाद हमारी गाड़ियाँ जो हैं वो पूरी मंडी का विज़िट करती हैं, व्यापारियों के पास जाती हैं, उनके मुश्किलात का जो है ना पूछती हैं। और कल हमारी मंडी के अंदर फ़र्स्ट टाइम जो साउथ एशिया में एक फ़र्स्ट टाइम टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस करवाई गई थी कांगू वायरस के हवाले से। आइस टेक नामी एक कंपनी थी जो फ़िनलैंड से आई थी और KMC के ताउन से उन्होंने फ़र्स्ट टाइम एशिया के अंदर, साउथ एशिया के अंदर पाकिस्तान में एवरेस्ट मवेशी मंडी को ये एजाज़ हासिल है कि उन्होंने अपनी टेक्नोलॉजी यहाँ मुतारिफ़ करवाई और इस मंडी के जानवरों को जो है कांगू फ्री जानवर जो है करार देकर वो हमें एक सर्टिफिकेट भी इशू कर गए हैं। और यहाँ पर अल्हम्दुलिल्लाह माहौल बहुत अच्छा हमने रखा है और मैनेजमेंट इसी चीज़ के लिए कोशिश कर रही है कि कुर्बानी क्योंकि एक फरीज़ा है और इसमें किसी भी किस्म का जो है ख़रीदारों को किसी भी किस्म की कोई मुश्किलात का सामना ना करना पड़े। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु एशिया जी तमामु वॾी जेका माल मंडी आहे, मेन माल मंडी कराची, उते मौजूद आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हिते बि बहितरीन ऐं आला नसुल जा जेके जानवर आहिनि उहे मौजूद आहिनि ऐं हिते ख़रीदारनि जी बि जेका आहे उहा रश असांखे नज़र अचे पई। सिंध खां सवाइ पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ आला नसुल जा ऐं भलोड़ नसुल जा जानवर हिन मंडी में मौजूद आहिनि ऐं ख़रीदार जेके आहिनि उहे बि वॾे तइदाद में हिते पहुतल आहिनि। ख़रीदो फ़रोख़्त जेका आहे जानवरनि जी उहा जारी आहे। मुख़्तलिफ़ वापारियुनि तरफ़ां जेको आहे टेंट लॻाए पंहिंजा जानवर जेके आहिनि हिते उहे रखिया पिया वञनि ऐं हिते जानवरनि जी जेका ख़रीद फ़रोख़्त आहे उहा जारी आहे। ही मेन मंडी आहे कराची जी जेका हर साल लॻंदी आहे। असां साइरे थोरी देरि पहिरियां जेका नई मंडी लॻी उते मौजूदु हुआसीं। ही मेन मंडी आहे एशिया जी वॾे में वॾी जेका आहे मालपीड़ी, उते असीं मौजूदु आहियूं। असांखे तमामु जेके आहिनि बहितरीन भलोड़ नसुल जा जानवर हिते उहे नज़र अचनि पिया। उनखां अलावा हिते ॿकरियूं, दुंबा, रिढूं ऐं उठ जेके आहिनि उहे भी हिन मंडी में मौजूद आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हिन मंडी में मौजूद उठनि जे हवाले सां बि तव्हांखे आगाह कयूं त उठ विकिरो थियनि पिया न थिया आहिनि ऐं उठनि जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे कीअं आहिनि। उनखां अलावा जेके ढोरनि जो जेको विकिरो आहे उहो त असांखे आम जाम नज़र अचे पियो, पर ख़ासि तौर ते ॿकरनि जो छेलनि जो जेको आहे उहो विकिरो थिए पियो या न पियो थिए। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त हिन मंडी में मौजूद जेके वापारी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जेके मुख़्तलिफ़ माल ख़रीद करण लाइ ईंदड़ ख़रीदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। क्या खरीदने आई हैं आप? बताओ, बोलो गाय। क्या पसंद की है? गाय पसंद की है? कौन सी गाय पसंद आ रही है? बताओ बताओ बताओ। तो नहीं। हाँ अच्छा भाई साहब, आप बताएं आपने अभी तक क्या खरीदा है? कुछ खरीदा भी है, खरीदने आए हैं या सिर्फ देखने आए बच्चों को? मैं तो अभी तक देखने आया हूँ, बच्चों को लेकर आया हूँ। अच्छा। हाँ माशाल्लाह जानवर बहुत अच्छा, अल्लाह के हुक्म से बहुत अच्छी चीज़ है। बस दिल ललचा रहा है लेकिन पैसे इतने हैं कि बस। क्या समझते हैं क्या दाम है आपके खरीदने की? सकत है या नहीं है, क्या कहें? नहीं, वक्त के हिसाब से जैसा इस हिसाब से आगे बढ़ रहा है वक्त, वैसे वैसे जैसी चीज़ है वैसे पैसे मांग रहे हैं ये लोग। तो ये मोल भाव करो तो इंशाल्लाह लेके जाएगा इंसान आराम से। हाँ बाकी बहुत सारे लोग जो खरीद नहीं सकते, जिनमें सकत नहीं, तो वो बच्चों को लेकर आते हैं यहाँ पर, एंटरटेन भी करते हैं। हाँ वही कर रहे हैं, अभी हम लोग बच्चों को लेकर आए हैं माशाल्लाह फैमिली को। बाकी अल्लाह की जो मर्जी है। आयो आहियां हिते माल ख़रीद करण आयो आहियां, पर ॾिसूं पिया हिते किथे आला नस्ल जा आहिनि त महांगा पिया मिलनि, के वरी सस्ता पिया, पर एतिरी अञा वधीक डिमांड कोन आहे अञा एतिरी हिन जी। हा तव्हां छा पसंद कयो आहे, छा वठणु चाहियो था? हर साल हर साल त असां ढोर वठंदा आहियूं, पर हींअर वरी ॿाहिरि आया आहियूं, थोरो अॻिते विया आहियूं, उहो हुते पिया ॾिसनि ऐं वरी हिते पिया ॾिसां। पर हीअ जेके तव्हां जिते बीठा आहियो हिते आला नस्ल जा तमामु घणा महांगा आहिनि। अच्छा छा पिया चवनि? पुछा कई आहे तव्हां अॻे छा आहे? हिकिड़ो त असीं पुछा हींअर पॉइंट जेको एवरेस्ट मंडी आहे हुते 18 लाख 15 लाख रुपया ढोर पिया आहिनि। अच्छा हा, पर एतिरी त सख़्तु सम्झो इहो अघु सही आहे या घणो आहे? वॾो अघु आहे 15 लाख रुपया। तव्हां पाण ॾिसो केतिरो हूंदो। नस्ल असां वटि चोलिस्तानी आहे, शाहीवाल आहे, अमृतन आहे, फ्रीज़न आहे। असां 250 ढोर आंदा 250। केतिरा विकिरो थिया आहिनि? असां हींअर बीठा आहिनि 123 माल, 130 माल, 120 सपायो आहे। छा था सम्झो माण्हुनि में रुझान आहे वठनि पिया? हा माण्हू जहिड़ो बि वठे सही थो वठे, रुझान आहे। महांगो तव्हांजो ख़तो हुजे घणे में? असांजो सपायो आहे 14 लखे जो। अच्छा 14 लख वारो घणा मण लहंदो? उहो 26 मण। माण्हू कहिड़े नस्ल जो ढोर वठणु पसंदि कनि था? माण्हू देसी ढोर वठनि था। ख़ूबसूरत भी आहे, वज़न भी आहे,
आहिनि देसी बि हिते हलनि था देसी कराची में, पंजाब में, सिंध में। छा था सम्झो इहो एॾो अघु जेको आहे उहो लखनि में महांगो न आहे या हिननि जी पालना ते एतिरो तमामु घणो ख़र्च अची वञे? ख़र्च घणो आहे भाऊ, हीअ चरिया न आहिनि माण्हू तराजी जा पैसा भरनि था, शइ जा पैसा भरनि था न, त वॾो थरच आहे, तबाही वारो कमु आहे। असांजी पंहिंजी बुनियाद नसल आहे सिंध डेयरी जी, मेन जो थाणा वॾो सिंध डेयरी फार्म एशिया नंबर 1। न न भलो अलाह जी रहमत आहे। असां बीठा न बरसाति सां ई माण्हू डिस्टर्ब थिया आहिनि, बसि ही नुक़सानु थियो आहे माण्हू असांजो थियो आहे। 2-3 लख जो तंबू वंबू विया, बिजली वयूं। त जानवर उन्हनि जी वरी देखभाल सार संभाल लाइ तव्हांखे माण्हू बि त रखणा हूंदा, उन्हनि जो माण्हू असां वटि एतिरा आहिनि, अलाह जी भलाई आहे। असांजे वार्ड ते ई 500 माण्हू आहिनि, हिते 25 माण्हू आहिनि, असांजो स्टाफ पंहिंजो आहे। मानियूं पंहिंजी ठाहींदा आहिनि, असां पधा ॾींदा आहियूं, खीर ॾींदा आहियूं। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां ॾिसी सघो था एशिया जी तमामु वॾे में वॾी जेका चौपाई माल जी मंडी आहे, पिड़ी आहे, असीं उते मौजूदु आहियूं। मुंहिंजे हिन हथ ते तव्हां ॾिसी सघो था त साहिवाल असां तालुक़ु रखंदड़ आला नसुल जा ढोर तव्हांखे ही ॿधल नज़र ईंदा ऐं वॾे तइदाद में वॾे अंग में ही जेके आहिनि उहे ढोर हिते नज़र अचनि पिया। ॿिन्ही पासनि खां हिन पासे बि तव्हां ॾिसी सघो था पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल जेके ढोर आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हिन मंडी में असांखे बिल्कुलु इहो नज़र अचे पियो त हिकिड़े पासे त जानवर जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया, जानवरनि सां गॾु आयल जेके वापारी उन्हनि जा मालिक, ॿिए पासे वॾे तइदाद में जानवर ख़रीद करण लाइ ईंदड़ जेके शहरी आहिनि उहे बि हिते असांखे नज़र अचनि पिया। घणे भाङे जेके आहिनि उहे त ख़रीद करणु अचनि था माण्हू, पर घणे भाङे अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके रुगो जानवर ॾिसणु अचनि था, एंटरटेनमेंट करणु अचनि था। केतिरनि ई हंधनि ते असां ॾिठो त माण्हू जेके आहिनि उहे जानवरनि सां सेल्फियूं कढाईंदे नज़र आया ऐं केतिरा माण्हू जेके आहिनि उहे ही ढोर ढगा चुकाइनि था। हिकिड़े ॾींहुं 2 ॾींहं चुकाइण खां पोइ वरी जेको आहे अचे हिते अची हू ख़रीद कनि था। ही वॾे में वॾी मंडी आहे एशिया जी, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ नसलुनि जा हिते ढोर जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं वॾो जेको आहे उन्हनि जो अघु जेको आहे 14 लख खां 15 लख ताईं बि ॿुधाए पियो वञे त हिकिड़ो जेको ढोर आहे उहो हिते विकिरो थियो आहे। 15 खां 18 लख ताईं जी क़ीमत जा जेके ढगा आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि ऐं शहरनि तरफ़ां इन्हनि में जेको आहे ख़रीदारी में काफ़ी जेका आहे उहा दिलचस्पी जेका आहे उहा बि वरिती पई वञे। असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे ॾेखारियूं त हिन पटी में ही जेके ढोर ॿधल आहिनि उहे कहिड़े नसुल जा आहिनि ऐं किथां खां आया आहिनि। असां कोशिशि कयूं था त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कयूं त हू छा था चवनि। तव्हां ॾिसी सघो था त मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि मां हिते माण्हू पहुता आहिनि। अच्छा ये बताएं आप लोग कहाँ से आए हैं, कहाँ से? सर मीरपुर खास से। मीरपुर खास में आया हो जी। अच्छा, केड़े नस्ल जा तहां हिते ढोर आंदा आहिनि, घणा आंदा? भावलपुर घणा विकरो छान? विक्रम हमने बेचे 6 बेचे। हाँ। कितने में एक को बेचा है? बेचे सही लाख का, लाख 30 का, लाख 1.5 का। गुड्डू मिठाई ने बेचे 4.5 लाख के। आप क्या कहेंगे, ये लोग आ रहे हैं, दिलचस्पी ले रहे हैं? नहीं, माल भी ले रहे हैं, ऐसी बात नहीं है, जानवर भी ले रहे हैं। हाँ। आप क्या कहेंगे? लोग आ रहे हैं, माल भी ले रहे हैं और जानवर माशाल्लाह से सही रेट में बिक रहा है। मंडी का रेट बहुत हाई है। हाँ, और जो है खरीदार भी माशाल्लाह से जो है अच्छे रेटों में माल लेकर जा रहे हैं। अभी बोले 3.5 लाख दे दो, 2.5 लाख दे दो, नाजायज तो नाजायज है ना। लाख का माल लाख में ही मिलेगा। कितने दिन हुए आप लोगों को? सिर्फ पूरे 15 दिन हो गए आए हुए। सिवाय मट्टी खाई है हमने और पानी है। इंशाल्लाह अल्लाह के हुक्म से ये समंदर कराची सबको भेज जाएगा। बेटा आप बताएं, आप क्या खरीदने आए हैं या देखने आए हैं? जी अभी हम लोग देखने आए, जब पसंद आ जाएगी तो ले लेंगे हम। फिर घर वालों को ले आएंगे और यहाँ से ले लेंगे? जी। कौन से आपको पसंद आ रहे हैं यहाँ पर? अभी तो अफरीदी कैटल में पसंद आ रहे हैं हम लोगों को, लेकिन भी ज़्यादा महंगे बेच रहे हैं। दाम बता रहे थे उसका? यही 6 लाख, 4 लाख, 3 लाख, बस ये महंगे। भाई साहब आप क्या कहेंगे? हम ये कहेंगे, मैं जानवर लेने आया हूँ मंडी के अंदर। यहाँ दाम बहुत बोल रहे हैं और पैसे ज़्यादा बोल रहे हैं, लेकिन हमारी रेंज कम है। कहाँ से आए हैं आप? हम सोराबगढ़ मीरपुर, उधर से मीरपुर खास से। अच्छा जी। क्या है दाम का, क्या है यहाँ पर? क्या दाम बहुत ज़्यादा हाई किया हुआ है इन्होंने। हम तो सोच रहे थे कि मार्केट पिट गई है, लेकिन यहाँ तो एक के 3 मांग रहे हैं। कोई 8 लाख मांग रहे हैं, कोई 9 लाख मांग रहे हैं। यहाँ पैसे बहुत, माल मंडी में बहुत कम है और लोग सोच रहे हैं कि बरसात की वजह से ये मार्केट पिट गई। ये पिटी नहीं है मार्केट, तो भाई हाई फाई रेट है इधर। तो रेट बहुत बोल रहे हैं ये। इनके भी अखराजात हैं, खर्चे बहुत हैं इनके भी, इनका भी कसूर नहीं है। अखराजात इनका ये है कि 1400 रुपये इधर देते हैं अंदर घुसने के, 150 रुपये पीछे देते हैं। पानी का टैंकर 3000 रुपये रोज़ का मंगाते हैं।
ये सेवर लगा रहे हैं, 100 रुपये रोज ले रहे हैं। ये खर्चा इसी माल पे डलेगा। गवर्नमेंट को 2 लाख की जगह ले रहे हैं, टेंट लगवा रहे हैं तो 50,000 उसको दे रहे हैं। गवर्नमेंट कोई इनको नहीं दे रही सहूलत के भाई तुम करोड़ों रुपए का इतना माल लेके आ रहे हो, हमारी तरफ से ये। अभी ये बोल रहे थे ये बरसातें हुई, हमारे तंबू डेरे सारे उड़ गए, तंबू डेरे उड़ गए। किसी ने ये नहीं पूछा यार आपका माल जिंदा या आप जिंदा हो या मर गए, बकौल इनके। नाज़रीन, माल पीढ़ी में जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ढोर बकरियूं ऐं रिढूं मौजूदु आहिनि, उते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि थरपारकर, काछे, दादू, उमरकोट, मीरपुर ख़ास समेत इहे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां भलोड़ नसुल जा उठ बि हिते मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ हंधनि तां आंदल ही उठ जेके आहिनि उहे कराची जी माल पीढ़ी में मौजूदु आहिनि। हीअ उठ जेके आहिनि उहे कराची वारा उठनि जी बि क़ुर्बानी कंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेके उठनि जा वापारी आहिनि, उठनि जा जेके मालिक आहिनि, उन्हनि उठनि खे सिंगारे हिते जेको आहे बीहारियो आहे ऐं उठनि खे बहितर नमूने सां बीहारियो वियो आहे त जीअं सुठा सुठा उठ जेके आहिनि उहे ॾिसण खां पोइ हितां जा जेके शहरी आहिनि उहे उन्हनि उठनि खे ख़रीद कनि। हिते मौजूदु जेके उठे माल सां गॾिजी वापारी आया आहिनि या उन्हनि जेके मालिक आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तव्हां किथां खां आया आहियो? टंडोलायर खां। जी हा। अच्छा, छा था सम्झो हिन वक़्त ताईं का ख़रीदारी थी आहे? उठ वठण लाइ केरु आयो आहे या न? थोरी घणी बस, ख़ासि न आहे, पाणी कोन था ॾियनि बाक़ी। अच्छा, सुठे में सुठो जेको उठ आहे तव्हांजो उनजी क़ीमत केतिरी तव्हां लॻाई आहे? इन 5 लख। 5 लख? जी हा। छा था सम्झो घणे में विकिरो थी सघे थो? 4 लख में थी सघे थो। जी हा। गुज़रियल साल बि तव्हां आया हुया? जी हा। हिन साल छा था सम्झो गुज़रियल साल ऐं हिन साल में को फ़र्क़ु आहे? माण्हू दिलचस्पी वठनि था उठ वठण में? फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु आहे। तव्हां छा चवंदो? तव्हां किथां आया आहियो? जी असीं टंडोलायर खां गॾु आहियूं भाउ। अच्छा, छा आहे भला हिते पीढ़ी में को आहे मज़ो, चांस आहे न आहे? पीढ़ी में चांस घटि आहे भाउ, पर साल खां घटि आहे। साल छा सबबु आहे? बरसाति जे करे या छा? का ख़बर कोन्हे छा आहे, क़िस्मत खे चऊं या बरसाति खे चऊं, का ख़बर कोन्हे। तव्हां केतिरा दाणा आंदा आहिनि? असां 10 आंदा आहिनि। हिन वक़्त ताईं केतिरा खपी विया आहिनि? 3 खता आहिनि। अच्छा, जेके 3 तव्हांजा खता आहिनि उन्हनि में सभ खां वधीक अघु घणे में वियो आहे? सभ खां अघु घणो वियो आहे? हिकिड़ो वियो आहे 1,75,000 जो। हा, उहो असांजो पोयां जो ख़रीदो 1,66,000 जो। अच्छा। हा, जंहिंमें 5,000 ख़र्चो बि आहे हुन में। जी हा। सम्झो आहे हिन साल मज़ो या न आहे? घटि आहे भाउ, घटि, तमामु घटि। किथां खां आया हो? घणा उठ आंदा अथव? टंडोलायर खां। टंडोलायर खां आया आहियो? जी हा। छा आहे भला का उठनि में आहे का मज़ो आहे या न आहे पीढ़ी में? न अञा कोन विकिरो छो। केतिरे घणा ॾींहं थिया आहिनि तव्हांखे? 4 ॾींहं थी विया आहिनि। अच्छा, को विकिरो न थियो आहे तव्हांजो? न विकिरो कोन थियो। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो तव्हां घणा उठ आंदा हुआ ऐं गुज़रियल साल जो बि तव्हांखे तजुर्बो हूंदो, हिन साल पीढ़ी कीअं आहे? गुज़रियल साल जी भेट में छा चवंदव? हिन साल पीढ़ीअ में कुझु बि कोन्हे। हा, हिन साल सही, हिन साल में कुझु बि कोन्हे। छा कुझु न आहे? माना छा अघु न आहे या अघु ख़रीदार आहे कोन? पोइ रुगो फेरी अचे तो फिरो ॾिसा वञनि, हलिया वञनि, चीज़ होॾा महांगो मिले थो भाॻियुनि खां, असांखे ख़र्चो ई कोन था कढनि। सही। अच्छा, हीअ जेके तव्हां उठ आणियो था उन्हनि जी एंट्री फीस हूंदी, वरी हिते गाह खारायो, केतिरो ख़र्चो अची थो वञे हिकिड़े उठ? ख़र्चो हिकु उठ ते 30-40 हज़ार अचे थो ख़र्चो। अच्छा, हीअ उठ तव्हां पोयां कंहिं पीढ़ी मां वठी ईंदा आहियो या पंहिंजा पालींदा आहियो? पीढ़ीअ खां वठो था अचनि, वापारी खां ॿियो। को 80,000, 80 लख में, को 2 लख खां 80, को 2 लख मां 2-3 हज़ार घटि, को 3 लख इहो वठूं था। हेॾा वॾा वॾा उठ सभु। अरे त कुझु केरु घुरे नी कोन थो पीढ़ीअ अंदरि, न को बि पीढ़ीअ हिसाब को असांजी सहूलियत पीढ़ीअ में आहे कोन। उतां रुगो अचां त चुंगी कटाए वञनि, बसि सभु मिलंदो असांखे, वञो मौजूदु, न जॻह मिले, न पाणी मिले, न ॿियो का सहूलियत असांजी कोन्हे न अचण वारनि जी। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां ॾिसी सघो था हिन वापारियुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि। हीअ टंडोलायर खां आया आहिनि ऐं हर साल हिते हिन पीढ़ी में ईंदड़ आहिनि। हिननि जो चवणु आहे त हर साल हिते पीढ़ी में मज़ो हूंदो आहे ऐं अघु जेके आहिनि उठनि जा उहे ॾाढा बहितर हूंदा आहिनि। पर हिन साल पीढ़ी खे मोड़ी आहे ऐं हिते ख़ासि तौर ते के ख़रीदार जेके आहिनि उहे न आया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था हीअ उठनि जो पोर्शन आहे, हीअ उठ आहिनि ऐं उठनि खे कीअं पियो हिते चारो खारायो वञे। हिते कट जेका आहे मुङनि जी उहा उन्हनि खे ॾिनी पई वञे या ग्वार जी। तव्हां ॾिसी सघो था वापारियुनि जूं इहे दाहूं आहिनि त हिते उठनि जी ख़रीदारी में जेका आहे उहा वॾी मोड़ी आहे ऐं तंहिंजे करे उन्हनि खे नुक़सानु पइजी सघे थो। उन्हनि जो चवणु आहे त उन सां गॾोगॾु हिते जेके माल पीढ़ी जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि जो बि हिननि सां जेको वर्ताव आहे या उन्हनि जेको ख़ासि हिननि सां जेको आहे उहो न आहे। तंहिंजे करे हिननि खे हिकु तरफ़ जेको आहे महांगा उठ मिलिया आहिनि उतां पीढ़ियुनि मां, त ॿिए पासे उन्हनि जो जेको ख़र्चु आहे उहो बि इलाही थी वञे थो। हिकु उठ जी फ़ी जेका एंट्री आहे उहा 1400 खां 1500 रुपया आहे। उनखां अलावा उन्हनि जो पाणी उहो महांगो आहे,
उठनि खे हिते जेको आहे ॿियूं सहूलियतूं मिसाल जहिड़ी रीति उन्हनि जो जेको चारो आहे कट वग़ैरह उहा बि महांगी मिले थी। तंहिंजे करे हिकु पासे उन्हनि जा जेके ख़र्च आहिनि उहे इलाही सारा आहिनि त ॿिए पासे ख़रीदारनि में का बि दिलचस्पी नज़र न पई अचे। नाज़रीन असां उठनि जी मार्केट में मौजूद आहियूं जिते कराची सां तालुक़ रखंदड़ हिकिड़े ई ख़ानदान जे जेको भातियुनि 5 ऊँट ख़रीद कया आहिनि कुर्बानी लाइ। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ये बताएंगे ये ऊँट आपने जो खरीदे हैं कितने ऊँट खरीदे हैं, फी ऊँट कितने में खरीदा है और कितने हिस्से? अलग अलग दाम में खरीदे और ऊँट में 7 हिस्से होते हैं। एक 80 का भी बताए ना खरीदे? हाँ, एक 75 का खरीदा है, एक 60 का खरीदा है और एक 70, इस तरह से अलग अलग रेंजेस में खरीदा है। आप हर साल ऊँट की कुर्बानी करते हैं? नहीं, ये दूसरा साल है माशाल्लाह से ऊँट की। तो एक ऊँट में कितने हिस्सेदार होते हैं आप लोग? 7 लोग, 7 हिस्से होते हैं। कराची के कौन से इलाके से? गुलशन इकबाल। अच्छा, कैसे महसूस कर रहे हैं, क्या मंडी में कैसे देख रहे हैं ऊँटों की जो मंडी है, क्या उसमें भाव ठीक है या ज़्यादा है? हाँ अल्हम्दुलिल्लाह सब कुछ ठीक है, सब कुछ अच्छा चल रहा है। बताएं कितने ऊँट खरीदे हैं? और भाई ये मेरे भाई हैं, भतीजे हैं छोटे, और हमने 5 ऊँट खरीदे हैं और अल्लाह का माल है। एक ऊँट में 7 हिस्से हैं और जनाब अली मुझे लग रहा है कि तकरीबन 15-20 हज़ार ऊँट महंगा है इस साल। तो अब इस मामले में जब अल्लाह की राह में कुर्बान करना है तो फिर 15-20 हज़ार क्या चीज़ है। अल्लाह मालिक है, अल्लाह पाक कबूल फरमाए। तो ऊँट आप लोगों नहीं खरीद के एक ही ख़ानदान के लोग कुर्बान करेंगे? एक ही ख़ानदान के ही हैं हम। हाँ जी बिल्कुल बिल्कुल, मगर एक तायजाद बहन के यहाँ है, एक दूसरे भाई के यहाँ होगा, कुछ हमारे यहाँ होंगे, इस तरह है। एक दिन ही इनकी होगी कुर्बानी या अलग अलग दिन? अलग अलग दिन में होगी ना, 3 दिन में करेंगे इंशाल्लाह। पहले दिन, दूसरे दिन, तीसरे दिन। और फिर ये देखें ये वाला जो गोश्त है ना कम खाया जाता है घरों में, मगर क्या है कि जो जिन लोगों को मैसर नहीं है उनके लिए असल में तो ये काम आएगा और अल्लाह पाक अपनी बारगाह में कबूल फरमाए। नाज़रीन तव्हांखे गादी अशर कराची में लॻंदड़ जेका मालपीड़ी आहे वॾी जेके ॿई मंडियूं आहिनि उन्हनि बाबति असां तव्हांखे आगाह कयो। उन्हनि अंदरि जेके मौजूदु जानवर हुया उन्हनि जे क़ीमतुनि बाबति ऐं जानवर आणींदड़ जेके वापारी आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कई। गॾो गॾु उन्हनि जा जेके ख़रीदार हुया उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई। सभिनी मिलियल जुलियल राय जो इज़हार कंदे चयो त हिते हिन भेरे जेको आहे वापारियुनि जो चवणु हो त ख़ासि तौर ते उठनि खे जेको आहे अघु घटि हुअण जे करे जेको अघु नाहे, माल में मोड़ी आहे, ख़रीदार जेके आहिनि उहे न पिया अचनि, तंहिंजे करे हुननि खे नुक़सान जो अंदेशो आहे। गॾो गॾु असां ॾिठो त ख़ासि तौर ते जेको ढोर वारो माल आहे जंहिंमें ॾांद ऐं वछेर जेके आहिनि या ॻाओ माल जेको आहे उन खे काफ़ी चानस हुई ऐं उन खे असां ॾिठो त 10-10 लखनि में, 8-8 लखनि में, 5-5 लखनि में बि जेको आहे उहे विकिरो थिया। उठनि जी जेका सूरत हाल उहा बि तव्हांखे ॾेखारीसीं। हीअ एशिया जी वॾे में वॾी जेका आहे कराची में मंडी हूंदी आहे जंहिंमें जेको आहे नंढे माल खां वेंदे उठ ताईं जेको आहे उहे विकिरो थियनि था ऐं असां उहे माण्हू बि ॾिठा जेके ख़रीद करण जी सघ नथा रखनि पर उहे हिननि मंडियुनि में अची पंहिंजनि घर भातियुनि खे ख़ानदान वारनि जी जेका आहे दिलि बि विंदराइनि था ऐं हिते इंजॉय बि कनि था। इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।